अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इलाइक़ाई ख़बरुनि सां गॾु मां आहियां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, कुंभ लॻ पुलिस ॾोहरनि सां मुक़ाबले बैदि मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। रिपोर्टर सिकंदर अली राजपर मूजिबि कोटडेजी थाणे जी हद मिठड़ी पुल वेझो पुलिस ऐं ॾोहरनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। अगवा, चोरी ऐं फुर समेत केतिरनि ई केसनि में घुरिबल जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो ऐं संदसि वटां हथियार पिणु हथु कया विया। ॾोहारी जी सुञाणप नज़ीर वलद मीर हसन जागरानी तौरु थी आहे। पुलिस जो चवणु हो त गिरफ़्तार थियल ॾोहारी मोटरसाइकिल गैंग जो सरगर्म मेंबर आहे, जेको खैरपुर कोटडेजी पुलिस खे घुरिबल हो। ॿियनि ज़िलनि मां बि क्रिमिनल रिकॉर्ड मालूम कयो पियो वञे। नाज़रीन, नवाबशाह में एसटीपी अॻुवाण जे भाउ खे हाफ़ फिराई करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ असद चांडियो ऐं इक़बाल राजपर जो चवणु हो त नवाबशाह पुलिस पीपलनि जी वंगारू बणियल आहे। निसार किरियो जे भाउ सां ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त मुलवस पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, कंडियारो लॻ चिंजाणी में दी नॉलेज पब्लिक स्कूल पारां फ़लस्तीनियुनि सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी एहतजाज कयो वियो। रिपोर्टर माजिद अली कलोड़ो मूजिबि दी नॉलेज स्कूल जे प्रिंसिपल इमरान अब्बासी उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त सवें सालनि खां मज़लूम फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। बैतुल मुक़दस असां मुस्लमाननि जो क़िबला अवल आहे, जंहिंजी हिफ़ाज़त करणु हर मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे। आख़िर में फ़लस्तीनी भाइरनि ऐं बैतुल मुक़दस जी आज़ादी जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं। नाज़रीन, नौशरो फ़िरोज़ लॻ ॻोठ अमीर बख़्श मरी जे रहवासी बैंक अमले जे मन मस्तियुनि खां तंग थी एहतजाज कयो आहे। इक़बाल मरी, अनवर मरी, अब्बास मरी, रज़ाक तगड़, तालिब तगड़, मोहब अली बबर ऐं ॿियनि जो चवणु हो त बैंक में असांजो अकाउंट ठहियलु आहे ऐं घरनि जी बार बार सर्वे बि करे विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं पैसनि जी क़िस्त न पई ॾिनी वञे। समाजी तंज़ीम ऐं बैंक नौशरो फ़िरोज़ जो मैनेजर ऐं संदसि अमले पारां पंहिंजा मनपसंदि एजेंट मुक़ररु कया विया आहिनि, जिन ग़रीब मुस्तहिक़िन खां 10,000 खां 5,000 रेट मुक़ररु करे छॾियो आहे। एजेंटनि जो चवणु आहे त असांखे बैंक मैनेजर ऐं अमले जो हुकुम आहे त जेके अव्हांखे पैसा ॾियनि ऐं उन्हनि खे डील करे वठी अचो। ॻोठाणनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बैंक अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।